तोखे ॾिठम त थी वयोसि दुनिया खां बेगानो मां, सभिनि खां दीवानो मजनू हुन खां बि दीवानो मां। मूं प्यार तोखां ई कयो आहे, मूं दिल तोखे ई ॾिनो आहे। हा, मूं कंहिंखां प्यार कयो आहे, मूं कंहिंखे दिल ॾिनो आहे। मूं प्यार कयो आहे पंहिंजी सिंधी ॿोली ऐं सिंधी संस्कृति खे। पां अगरि पंहिंजी सिंधी संस्कृति खे ई प्यार कान कंदासीं, पंहिंजी सिंधी ॿोली खे ई प्यार कान कंदासीं त हिन खे जिंदा कीअं रखंदासीं। मां किशोर सुवाण इसरानी हमेशह तव्हांखे इहा ई ॻाल्हि चईंदो आहियां कि पंहिंजे घर में पां सिंधी ॻाल्हायूं। जेसि ताणी पां सिंधी कान ॻाल्हाईंदासीं, पां पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां कान वधाए पाईंदासीं। असां ॿारनि खे कीअं सम्झायूं कि ॿारनि खे कीअं इहा सिंधी ॿोली वणे, कीअं सुठी लॻे, त हुन लाइ हिकु सुठो तरीक़ो इहो ई आहे कि ॿार जेकी शइ पसंदि था करनि, अगरि उन्हनि खे फिल्मी गाना था पसंदि अचनि त हुननि जो ट्रांसलेशन उन्हनि खे सिंधी में करे ॿुधायो, जंहिंसां हूअ हुन गाने खे ॻाइणु लॻनि ऐं धीरे धीरे हुननि खे सिंधी सम्झ में अचणु घुरिजे। हिन बहाने हिकु खेल ई खेल में ई सही, पर हुननि खे हिकु सुठी शइ पंहिंजे सिंधी संस्कृति ऐं सिंधी ॿोली खे सिखण जो मौक़ो मिले थो। जीअं कि पां पहिरीं ॾिसंदा हुआसीं, मां पंहिंजे ई पिता साहिब जी ॻाल्हि करां थो कि मुंहिंजे पिता साहिब खे सिंधी लिखणु ईंदी आहे, सिंधी पढ़णु ईंदी आहे ऐं सिंधी ॻाल्हाइणु ईंदी आहे ऐं सिंधी सम्झणु ईंदी आहे। यानी उन्हनि में ई चारो गुण आहिनि। लेकिन जॾहिं ॻाल्हि मूं ते पहुची हुई त मूंखे ख़ाली सिंधी सम्झ में ईंदी आहे ऐं सिंधी ॻाल्हाइणु ईंदी आहे, मूंखे पढ़णु कान ईंदो आहे ऐं मूंखे लिखणु कान ईंदो आहे। हिन जो ॿियो कारण इहो बि आहे कि असांजो जनम जंहिं प्रांत में थियो या अॼु भारत जा कई अहिड़ा हिस्सा आहिनि कि हुते सिंधी स्कूल ई कान रहिया, न को कोई अहिड़ी पढ़ाई रही, त हिन कारण लिखणु ऐं पढ़ण में त असीं पिछड़िजी वियासीं। लेकिन असां वटि जेको सुठो गुण आहे कि असांजे परिवार में सिंधी ॿोली हलंदी हुई, हिन कारण असीं छा आहे कि सिंधी जेको ॿुधियल आयासीं, सम्झंदासीं, त हुनखे असांजो ॻाल्हाइण जो बि सिखण जो मौक़ो मिली वियो। लेकिन अगरि हाणे अॻे जी पीढ़ी जी ॻाल्हि करूं, यानी कि जीअं मुंहिंजा ॿार आहिनि, त मुंहिंजे ॿारनि में जेकी आहे कि ख़ाली उहे सिंधी सम्झनि आहिनि, लेकिन जेको हुनजो जवाबु ॾींदा आहिनि उहे हिंदी में ॾींदा आहिनि। त यानी कि पहिरीं असांजे पिता साहिब में उहा चार गुण जेकी पंहिंजी सिंधी संस्कृति ऐं ॿोली खे वधाइण लाइ हुआ, पोइ हुननि खां कटिजी मूं वटि ॿ गुण पहुचिया आहिनि कि ॿ गुण आहिनि कि ख़ाली आऊं ॻाल्हाइण थो ॼाणा ऐं सम्झण थो ॼाणा। पर जॻहि अॻियां जी पीढ़ी आहे, हुनखे सिर्फ़ु हिकु गुण आहे। लेकिन अगरि हुन खां अॻियां जी पीढ़ी जी ॻाल्हि करूं त हू शायदि सिंधी सम्झंदा बि कान। त अगरि पां अॻियां जी पीढ़ी ताणी ही ॻाल्हि पहुचाइण था चाहियूं कि उहे सिंधी सम्झनि, सिंधी में ॻाल्हाइनि, छोकी हिकु सिंधी जेकी पंहिंजी ज़ुबान आहे न, सिंधी जेको पंहिंजो ॻाल्हाइणु आहे, हिन सां ई पंहिंजे सिंधी समाज जी पहचान आहे, सिंधी संस्कृति जी पहचान आहे। पां अगरि सिंधी ॻाल्हायूं ई कान था त पोइ कंहिंखे ख़बर पवंदी ई कान कि पां सिंधी आहियूं ऐं पंहिंजी हीअ ॿोली, पंहिंजी संस्कृति, पां पहनावो त हाणे पूर्ण रूप सां छॾे ई छॾियो आहे कि जेके हुते जो चलन हले पियो, जंहिं बि प्रांत में पां रहियूं पिया, पां हुते जा जेका बि पहनावो आहे हू पायूं था ऐं जीअं दुनिया सभु कपिड़ा पाईंदा आहिनि, पां बि हूअं पियो पायूं। लेकिन पाण जेकी सभिनि खां सुठी सुहिणी शइ आहे उहा आहे पंहिंजी सिंधी ॿोली। अगरि पां हिनखे बि लिकाए लाथो या हिनखे बि दॿाए लाथो त पां पंहिंजी संस्कृति खे अॻियां कान वधाए पाईंदासीं। हिन करे हीअ ज़रूरी आहे कि पां सिंधी में ॻाल्हाईंदासीं। चेटीचंड पर्व ईंदो, पां हुन में जॾहिं सभु शामिलु थींदासीं त कोशिशि करूं कि पां हुन में सिंधी प्रोग्राम करूं, सिंधी कार्यक्रम करूं ऐं हिन कारण ॿारनि खे उहा सभु सिखण जो मौक़ो मिलंदो। पां सिंधी ॻाल्हाइण ते ज़ोर ॾियूं, सिंधी ॻाल्हायूं, सिंधी सम्झूं ऐं हुन खां पोइ जॾहिं पंहिंजो सिंधी समाज जो नव वर्ष अचे, भॻवान झूलेलाल जी जयंती जंहिंखे मल्हाइबी आहे, कि चेटीचंड जो जेको पर्व अचे, हुन ते पां पूर्ण रूप सां पंहिंजी सिंधी संस्कृति खे पूरी दुनिया भर में फैलायूं। जिते जिते पंहिंजा सिंधी भाउर रहनि था, हुननि ताणी बि हीअ ॻाल्हि पहुचायूं। सिंधी भाषा के बढ़ावो ॾियण लाइ, सिंधी ॿोली खे बढ़ावो ॾियण लाइ, सिंधी सभ्यता खे घर घर ताणी पहुचाइण लाइ जेको हीअ अभियान मूं छेड़ियो आहे, हीअ जेकी ॻाल्हि शुरू कई आहे, त हीअ हर घर ताणी पहुचणी घुरिजे। हिन लाइ तव्हां सभिनी जो सहयोग ज़रूरी आहे। त हिन करे मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करिजो ऐं लाइक, कमेंट, शेयर त ज़रूरी करिणो आहे तव्हांखे। त तव्हां सभिनी जो सहयोग सां गॾु, शुभकामनाउनि सां गॾु, वाधायुनि सां गॾु हिकु सुहिणी ॻाल्हि जी शुरूआत थी आहे। तव्हां ठहियो जो असां सां गॾु ॻाल्हियूं कंदा रहंदासीं। किशोर सुवाण इसरानी सां गॾु।